शाह लतीफ़ थाणे जी पुलिस ऐं फोरन में मुबैना मुक़ाबिलो 3 फोरू ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार 2 फोरू फरार थी विया। पुलिस जो चवणु आहे त पुलिस खे इतला मिलंदे ई लाशारी ॻोठ मुख रोड वेझो हुर करे रहिया हुआ। इतला ते पुलिस पहुती त फोरू मोटरसाइकिल थियण जी कोशिश कई। पुलिस फोरू जे पुठियां पई शीदी ॻोठ वेझो जवाबदारनि जो घेरो कयो त पुलिस ते फायरिंग कई। जवाबी फायरिंग में 3 फोरू ज़ख़्मी थी पिया, 2 फोरू फरार थी विया। ज़ख़्मी जवाबदारनि खे तिबी इमदाद लाइ अस्पताल मुंतक़िल कयो वियो। जवाबदारनि वटां 3 पिस्टल, मैगज़ीन लोड ऐं 4 मोबाइल फ़ोनूं, 10,000 रोकड़ रक़म ऐं मोटरसाइकिल हथ कई वई। जवाबदारनि जी सुञाणप नजीबुल्लाह नूर बंगाली ज़ेशन उर्फ़ शानू तौर थी। पुलिस दाख़िल करे साथियुनि जी गिरफ़्तारी लाइ छापा हया पिया वञनि।